बदकिस्मती सां असां मायूस आहियूं सिंध गवर्नमेंट खां, जेका असांजी प्रिया कुमारी एतिरनि सालनि खां गाइबु आहे, अञा ताईं उनजो को न अतो आहे न पतो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं असां पंहिंजे इन कल्चर जे हवाले सां सभिनी ताईं पैगाम पहुचायूं था। सभई सिंधी भाउर दोस्त जेके बि हिन पंडाल में, हिन सदर में, इन प्रेस क्लब जे ॿाहिरों गॾु थिया आहिनि, सभिनी खे प्रार्थना थी कजे, वेनिती थी कजे, रिक्वेस्ट थी कजे त प्रिया कुमारी जो आवाज़ ऐं उन सां ॿिया असांजा मासूम ॿार, नियाणियूं, छोकिरा गुम थियल, उन्हनि जे लाइ हर आर्तवार जे ॾींहुं प्रेस क्लब जे ॿाहिरां 3:30-4 बजे असां एहतजाज कंदा आहियूं, जंहिंमें जेके बि सिंधी कराची में रहंदड़ भाउर आहिनि उन एहतजाज में ज़रूरु हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अचनि ऐं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि, जीअं असांजा गुमशुदा ॿार प्रिया कुमारी समेत आज़ादु थियनि। ऐं असांखे ॾाढो अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट खे, जेके कूड़ा कसम खणी वाइदा करे अञा ताईं प्रिया कुमारी खे बाज़ियाब न करायो आहे। उन करे असां सिंध गवर्नमेंट खे शेम था कयूं ऐं ॾाढो अफ़सोस आहे। उन्हनि जा कूड़ा सियासतदान, कूड़ा मिनिस्टर, शेम उन्हनि खे शेम था कयूं। जल्दी उन्हनि खे प्रिया कुमारी खे आज़ादु करणु खपे। सिंध गवर्नमेंट खे सोचणु खपे त हिकिड़ो माउ जो टुकुर कीअं अगवा कयो आहे। सो बि नियाणी हिन सिंध जी धरती, जेके उहे सिंधी सियासतदान, उन्हनि जे घर में बि नियाणियूं आहिनि, लेकिन अफ़सोस आहे हू नथा सम्झनि ॿिए कंहिंजी दिलि खे, ॿिए कंहिंजी नियाणीअ खे। ये सिंध, ये पाकिस्तान।